चोरी करे सीना ज़ोरी कंदो आहे। अवांखे अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर आगाह ॾींदा हलूं पिया। पीपी अॻवान डॉक्टर आसिम चयो आहे त कराची नवाज़ शरीफ़ अवाम खे फुरियो आहे। एहतसाब तेज़ थियणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ चोरी करे सीना चोरी कंदो आहे। कराची में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर आसिम चयो आहे त हुन हमेशह अदालतुनि सां तालुक़ कयो आहे। हुन इहो बि चयो त हर माण्हू चाहींदो आहे त संदसि बादशाहत क़ाइमु थिए। पीपी अॻवान डॉक्टर आसिम इहो बि चयो त नवाज़ शरीफ़ अवाम खे फुरियो आहे। एहतसाब तेज़ थियणु घुरिजे। संदसि चवणो त नवाज़ शरीफ़ चोरी करे सीना ज़ोरी कंदो आहे। नाज़रीन अवांखे अहम ख़बर खां आगाही ॾींदा हलूं पिया। पीपी अॻवान डॉक्टर आसिम चयो आहे त नवाज़ शरीफ़ अवाम खे फुरियो आहे। एहतसाब तेज़ थियणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ चोरी करे सीना ज़ोरी कंदो आहे। कराची में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर आसिम चयो त हुन हमेशह अदालतुनि सां तालुक़ कयो आहे। हुन इहो बि चयो त हर माण्हू चाहींदो आहे त संदसि बादशाहत क़ाइमु थिए। पीपी अॻवान डॉक्टर आसिम चयो आहे त नवाज़ शरीफ़ अवाम खे फुरियो आहे। एहतसाब तेज़ थियणु घुरिजे। संदसि चवणो त नवाज़ शरीफ़ चोरी करे सीना ज़ोरी कंदो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी सां। जी अब्दुल्ला, कराची में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर आसिम वधीक छा चयो आहे, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुलु पेशी खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर आसिम जेको करप्शन जे ख़िलाफ़ हुननि जो केस हुयो हुनजी समाप्त थी वई। उन खां अलावा सुप्रीम कोर्ट में उहो हाज़िर आहे जेको आहे सो डॉक्टर आसिम खे एहतसाब अदालत जॾहिं तलब कयो त हुते जेको आहे सो मौजूदु न हो। तंहिंखां पोइ ॿुधायो वियो त सुप्रीम कोर्ट में बिज़ी आहे। सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे जेको आहे डॉक्टर आसिम चयो त अदालत जेके बि फ़ैसिला करे रही आहे असां हुन ते बिल्कुलु हुनखे सम्झ में आहियूं, पर कुझु जेको सिस्टम ऐं जेको आहे सो कानून आहिनि उहे असांजे सिर्फ़ु सिंध में जेको आहे न पिया थियनि ऐं ॿियनि हंधनि में उहे थी रहिया आहिनि। उन्हनि खे जेको आहे भञकड़ी कई पई वञे। इन बारे सां वधीक जेको आहे हिन वक़्त ताईं जेको आहे सो अदालत जेका फ़ैसिला कया आहिनि उन्हनि में डॉक्टर आसिम डॉक्टर शर्जील सां गॾु ॿिया बि काफ़ी अहिड़ा जेको आहे सो फ़ैसिला आहिनि जेके मौजूदु अञा ताईं हुननि जी ॿुधणी थी रही आहे। उन हवाले सां जेको आहे कंफर्म न थी सघियो आहे त हिन नाज़रीन सां राब्तो कटिजी चुको आहे। इन हवाले सां असांखे अपडेट करे रहियो हो अब्दुल्ला सोलंकी। अवांखे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं पिया। इन ई हवाले सां असांखे ॿुधाईंदा हलूं त पीपी अॻवान डॉक्टर आसिम चयो आहे त नवाज़ शरीफ़ अवाम खे फुरियो आहे। एहतसाब तेज़ थियणु घुरिजे। नवाज़ शरीफ़ चोरी करे सीना ज़ोरी कंदो आहे। कराची में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे डॉक्टर आसिम चयो त हुन हमेशह अदालतुनि सां तालुक़ कयो आहे ऐं हुन इहो बि चयो त हर माण्हू चाहींदो आहे त संदसि बादशाहत क़ाइमु थिए। पीपी अॻवान डॉक्टर आसिम चयो त नवाज़ शरीफ़ अवाम खे फुरियो आहे। एहतसाब तेज़ थियणु घुरिजे। संदसि चयो त नवाज़ शरीफ़ चोरी करे सीना ज़ोरी कंदो आहे।